रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या हबीबी या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इंतहाई असांजो मोहतरम हाफ़िज़ बिशारत अहमद साहब, असांजो DCO मटियारी डॉक्टर उस्मान चाचर साहब, EDO रेवेन्यू इम्तियाज़ शाह साहब, EDO एजुकेशन साजन मल्हार साहब, EDO हेल्थ असांजो साईं हसन मुराद शाह साहब, साईं बदरमा शाह साहब, ॿिया असांजे स्टेज ते ऐं साम्हूं हिन पिंडायल में आयल दोस्त महरबान आशिकान रसूल मदाहान रसूल, हिते जा शागिर्द सहाफ़ी, ॿिया जेके असांजा दोस्त महरबान, अस्सलाम वालेकुम। साईं मुंहिंजा सभ खां पहिरीं ऐं निहायती थोराइतो आहियां साईं हाफ़िज़ बिशारत अहमद साहब जो हमेशह हिन नूरानी महफ़िलुनि में असांखे यादि कंदो आहे। हीउ टाइम त गुज़रंदो रहंदो आहे, आउं त बिल्कुलु इहो ई यकीन सां चवंदुसि त हिन महफ़िलुनि में उन खे ई सॾु थींदो आहे, उन खे इज़त मिलंदी आहे जेको मथां जो बुलाव हूंदो आहे, ऐं हिन महफ़िल में उहे ई ईंदा आहिनि जिन ते महिरबानी ख़ासि हूंदी आहे। हीउ रबीउल अव्वल जो महीनो हिन शायान शान तरीक़े सां हर मुस्लमान ऐं मोमिन खे ख़ासि तौर ते मल्हाइणु घुरिजे, छो त अलाह ताला फरमाए थो इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लमू तस्लीमा। ऐं मोमिनो, इहो मोमिननि जे लाइ ख़ासि आहे, मदाहनि जे लाइ ख़ासि आहे, आशिक़ रसूल जे लाइ ख़ासि आहे त ऐं मोमिनो, आऊं ऐं मुंहिंजा मलाइक मुंहिंजे महबूब ते दुरूद पढ़ूं था, सलाम मोकिलियूं था, ऐं तव्हां मोमिननि ते इहो फ़र्ज़ु आयदि आहे त तव्हां सलाम मोकिलियो। त इहो असां मोमिननि, उहे मोमिन उहे आहिनि जेके मदाह आहिनि, जेके आशिक़ान रसूल आहिनि। मुबारकबाद हुजे उन्हनि आशिक़नि खे जेके महबूब जी महफ़िलूं मल्हाइनि था ऐं हीउ प्रोग्राम मुनक़िद कनि था। साईं मुंहिंजा मसाइला ऐं मसाइल जेके पेश थींदा रहंदा आहिनि, साम्हूं ईंदा रहंदा आहिनि, हल बि थींदा रहंदा आहिनि। ख़ासि तौर ते अॼु हिते अचण खां पोइ असां जेके जज़्बाती असांजे ॿारनि जूं स्टूडेंट्स जेके तक़रीरूं ॿुधियूं ऐं उन मोहबत भरिया लफ़्ज़ ॿुधा, ऐं कॉम्पिटिशन में जेके असांजे चटाभेटी में जेके असांजे शागिर्दनि हिसो वरितो, उन जी ज़हानियत ॾिठी, उनखे मुबारक हुजे। जेके कामयाबु थिया उनखे मुबारक हुजे। ख़ासि तौर ते हिन इंतिज़ामिया खे, जेके जामिया गौसिया ताहिरिया जेका इंतिज़ामी आहे, इंतिज़ामी ढांचो आहे, उनजा जेके मेंबर आहिनि, जेके सॼो साल हिन इंतज़ार में हूंदा आहिनि त हीअ ॾींहं शायान शान मल्हायूं। मूंखे ख़बर आहे त न सिर्फ़ु हिन साल में, पर हिते महफ़िलूं इहे हर रोज़ु थींदियूं आहिनि, हर जुमे जे राति थींदी आहे। यारी शरीफ़ गौसिया महबूब सुवानी जी थींदी आहे। जंहिंजी महिरबानी आहे उनखे मुबारक हुजे, जेके सॼो साल ई कोशिशि कनि था ऐं हिन में प्रोग्राम में हिसो वठनि था। जेके हिते मसाइला पेश आहे उन्हनि जे लाइ मां इहो अर्ज़ु करे वञा त हिते जो वॾो मसइलो ड्रेनेज जो हुयो, सेवरेज जो हो, जेको अॼु असांजे साईं चाचर साहब, असांजो DCO मटियारी, उनजो वाइदो कयो आहे त हिन प्रोग्राम खे, हिनखे असां CCP में खणूं था। उन में एतिरा फंड्स आहिनि जो इहो 20 लख रुपए जी स्कीम इनशाअल्लाह ताला तव्हांजी मुकमल थींदी। मुंहिंजे ख़्याल में इहा अगरि थी वई हली त हिते जो वॾो मसइलो हल थी वेंदो। एजुकेशन जे या स्कूल जे हवाले सां इहो आउं अर्ज़ु करे वञा त हीअ 5 क्लासनि जी जेका बिल्डिंग हीअ असां पंहिंजे कोशिशि सां सिंध गवर्नमेंट खां हिते वरिती, जेका अल्हम्दुलिल्लाह बिल्डिंग ॾाढी सुठी ठही आहे, कंपाउंड वाल फर्स्ट क्लास अथल। हिते जी डिमांड इहा आहे त मिडिल स्कूल इनशाअल्लाह ताला उनजे लाइ कोशिशि कंदासीं। EDO साहब हिते मौजूदु आहे, साजन मल्हार साहब, असांजो इहो ई आहे त मिडिल छा इनशाअल्लाह ताला खां इहा कोशिशि कंदासीं त हिते जो हाई स्कूल जे लाइ हिन जे लाइ कोशिशि करियूं। ऐं मिडिल त इनशाअल्लाह ताला जेको आईंदे ताईं थी वेंदो हलियो इनशाअल्लाह ताला, हींअर जल्द खां जल्द इहा कोशिशि कंदासीं। ऐं इहो अर्ज़ु करे वञा त असां कोशिशि में को बि कोताही कान्हे कई। सुई गैस जो मसइलो हुजे, सुई गैस मर्कज़ जो डिपार्टमेंट आहे, जंहिंजे लाइ बि असां कोशिशि कई आहे। हिते इवन आउं सम्झां थो जॾहिं अरबाब साहबु आयो, उन पंहिंजा अहकामात हिते जारी कया, उन मोहबत सां कया।
सचमुच पुछो त हमेशह उहो अरबाब साहब मिसाल ॾींदो आहे। ऐं जिते जिते जॾहिं जॾहिं बि असां बुज़ुर्गनि ते हलियो आहे, हिते मदरसनि ते हलियो आहे, हिते जॾहिं फस्ट टाइम पहिरियों दफ़ो आयो जॾहिं हिते पाण मिनिस्टर हुयो, तॾहिं बि हिते पाण पंहिंजे तरफ़ां कुझु हिते पैसा ॾियणु चाहियूं पिए। जेके हाफ़िज़ साहब चओ त न इहो तव्हां कंहिंखे ऑफिसर खे चईं त बाबा आउं त ॿियो तव्हां कुझु कोन थो वठां, मूंखे न का लालच आहे, पर जेको ॿियो हिसो पती हुजे त हिते तव्हां हिनखे ॾियो, खोड़ सारो तव्हांखे मिले थो। हाफ़िज़ साहब चयो त न, इहो जेके साईं असांखे पैसा हिते कोन, असां खोड़ पैसा आहिनि, अहिड़ा ॿिया मुखैर हज़रात आहिनि जेके असांजी मदद कनि पिया। तव्हांजो अचणु ऐं तव्हांजी फ़राज़गिरी असांजे लाइ खोड़ आहे। इहा हर टाइम ते इहा ॻाल्हि कंदो आहे। मुंहिंजे ख़्याल में हाफ़िज़ साहब जी वधि में वधि इज़त कंदो आहे। ऐं इन ई हवाले सां त यार मुला त असां खोड़ ॾिठा आहिनि, जिन वटि के चवंदा त कोन आहियूं, पाण चवंदा आहिनि त असांखे ॾे, जे 2 लखनि जी ॻाल्हि कंदा आहियूं त चवंदा आहिनि अञा 4 लख ॾे। पर हीउ हाफ़िज़ साहब वाक़ई सचाई ऐं मोहबत सां ही करे थो। हेॾो वॾो कमर्शियल प्लाट हिते ॾिनो अथसि ऐं 300-400 स्टूडेंट जेके हिते रहनि था, हुनजी ख़िदमत करे पियो। ॾियण वारो अलाह जी ज़ात आहे साईं। असांजे साईं अब्दुल रज़ाक़ फरमायो त जेके कुझु माण्हू हिते ॾियनि था असांखे चवंदो फंड्स वग़ैरह, पर मुंहिंजे ख़्याल में त छा केरु ॾींदो हूंदो, 500,000 2,000, इन मां ही कोन थो हले, सिस्टम मथां कोन थो हले। ऐं आउं सम्झां थो त यकीनी तौर ते जॾहिं हाफ़िज़ साहब हीउ कमु शुरू कयो हूंदो, हीअ ख़िदमत जॾहिं शुरू कई हूंदी, त हुनजा दीन दुनिया ॿई मोचारा हूंदा ऐं मुंहिंजे ख़्याल में त हुनखे वधीक तरक़ी थी हूंदी। ऐं यकीन ऐं ईमाननि सां जॾहिं हिते माण्हू 1000 रुपया ख़र्चु करे थो त अलाह तबारक व तआला जी लख रुपया वधीक थी मिले थो। त हुनजे करे खोड़ सारा अलाह जा अहिड़ा बंदा आहिनि जेके हलाईंदा हूंदा, जंहिंखे का ख़बर कान पवंदी हूंदी, बल्कि उहे पंहिंजो नालो कोन ॿुधाईंदा हूंदा त असां हिते ख़िदमत कयूं था या असां हिते इहे पैसा या चंदो ॾियूं था। त उहा अलाह ताला हिनखे वधीक बरकत विझी ॾींदो। हाफ़िज़ साहब जे लाइ असांजी इहा दुआ आहे। ऐं उन्हनि मुखैर हज़रात जेके हिते फ़राक़ दिलि सां पंहिंजो तमामु वॾे ख़ुलूस नियत सां हिते हिन मदरसे जी ख़िदमत कनि था या उन चङाई जे कम में हिसो वठनि था, उनखे अलाह ताला वधीक वधाए ॾींदो, हुनजे इज़त में, हुनजे रिज़्क़ में, हुनजे माल में। ऐं आख़िर में हिकिड़ो बैत लतीफ़ साईं जो चवंदुसि, उनखां पोइ पंहिंजी जाइ वठंदुसि। लतीफ़ साईं फरमाईंदा त तूं त हुएं तबीबनि वटि, तूं त हुएं तबीबनि वटि, तो कीअं दर्द पिरायो, सुती जा सूरनि जी साह हुई उन्हनि वटि, आएगा यार तो में घटनि त हू त सालिका हुआ सूरनि जा। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कचहरी ऐं हुन महफ़िल था ऐं हिननि हीअ महफ़िल आहे, असांजो ईमान आहे त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जिते ज़िक्र थिए थो उते पंहिंजी मौजूदगी आहे ऐं हू अचनि था। लतीफ़ साईं मुखातिब थींदे चए थो त महबूब जे महफ़िल में जेको वञे थो उन्हनि वटि उहे तबीब आहिनि, उनखे ख़बर आहे असां हितां सोचियूं था, हिते असां हाज़िर थियूं था, उनखे ख़बर आहे त असांजे दिलि में छा आहे, असां चाहियूं छा था। उहे तबीब आहिनि, असांजे सूरनि जी दर्दनि जी दवा आहे उन्हनि वटि। पर असां में का कमी कोताही आहे, उहा असां पाण सोचूं त इन मंज़िल ते असां छो नथा पहुचूं या इन टाइम इन तां छो नथा पहुचूं। न त हू त हुते का बि कमी कान्हे, का बि कोताही कान्हे, सभु कुझु असांखे झोलियूं ख़ाली झोलियूं खणी था वञूं ऐं भरे ॾियनि था। सचमुच आऊं तव्हांखे पंहिंजो अर्ज़ु करे वञा त जॾहिं असां महबूबनि जी महिरबानी थिए थी, साल में 1 या 2 दफ़ा जेका बि हाज़िरी ते लॻे थी, माण्हू इहो पुछंदा त न तव्हां रोज़ उमिरि ते था वञो। आउं उमिरि ते ताईं वञी त ॾिसो न, इहो ताईं मज़ो वठी त ॾिसो न, उते जेको कोई नगर मिले थो, जेके झोलियूं भरिजनि थियूं उहे खणी अची ॾिसो न, इहे ठलो वञनि। चवंदा सौदो आहे, मुंहिंजो बिल्कुलु सौदो आहे, वापार करण था वञूं असां, बाक़ाइदे वापार जेके अचे न साईं, उहे वापार करे ॾिसो, तव्हांखे ख़बर पए त इन वापार में फ़ाइदो केतिरो आहे, इन वापार में मज़ो केतिरो आहे। इंशा अल्लाह ताला अलाह खां दुआ आहे त इहो वापार हमेशह असांजो रहे, इहा हाज़िरी असांजी हमेशह रहे। अल्लाहुम्मा आमीन। त तव्हांजी वॾी महिरबानी, हाफ़िज़ साहब जी वॾी महिरबानी, जिन असांखे हिते सॾायो, हिते इज़त ॾिनी ऐं 2 लफ़्ज़ ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो।